नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरतुल माइदा आयत नंबर 101 खां वठी 108 ताईं। तर्जुमो। या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, ला तसअलू, न तव्हां सवाल करियो, अन अशिया, उन्हनि ॻाल्हियुनि जे बारे में, इन अगरि तुबदलकुम, ज़ाहिर करे छॾियूं वञनि तव्हां लाइ, तसूकुम, ॾुखियूं लॻंदियूं तव्हांखे, व इन, ऐं अगरि तसअलू, तव्हां सवाल कयो हा, अनहा, उन्हनि जे बारे में, हीन जंहिं वक़्तु युनज़्ज़िलुल क़ुरआन, नाज़िल थी रहियो हो क़ुरआन, तुबदलकुम, त उहे ज़ाहिर करे छॾियूं वञनि हा तव्हांजे लाइ, अफ़ल्लाहु, दरगुज़र कयो अल्लाह, अनहा, उन्हनि खां, वल्लाहु, ऐं अल्लाह ताला, ग़फ़ूरुन हलीम, तमामु घणो बख़्शण वारो, निहायत बुर्दबार आहे। क़द तहक़ीक़ सअलहा, सवाल कयो उन्हनि जे बारे में, क़ौमुन, हिकिड़ी क़ौम, मिन क़ब्लिकुम, तव्हां खां पहिरीं, सुम्मा, पोइ, असबहू, उहे थी विया, बिहा, उन्हनि जो, काफ़िरीन, इनकार करण वारा। मा जअलल्लाहु, न मुक़ररु कयो अल्लाह ताला, मिन बहीरतिन, को बहीरा, वला साइबतिन, नई कोई साइबा, वला वसीलतिन, नई वसीला, वला हाम, ऐं नई हाम, ही जानवर जा नाला। बहीरा, साइबा, वसीला, हाम, मुशरिकीन मक्का, जेके चौपाइन मां पंहिंजे जानवरनि जा नाला रखी उन्हनि जे पुतनि जे लाइ नज़र करे छॾींदा हुआ। वलाकिन्नल्लज़ीन, लेकिन उहे माण्हू जिन कफ़रू, कुफ़र कयो, यफ़्तरून, उहे ॿधनि था या घड़ीनि था, अलल्लाहि, अल्लाह जे मथां, अलकज़िब, कूड़, व अक्सरुहुम, ऐं अक्सरियत उन्हनि जी, ला, न याक़िलून, अक़ल रखे थी। व इज़ा क़ील लहुम, ऐं जॾहिं उन्हनि खे चयो वञे थो, तआलो, अचो तव्हां, इला, तरफ़, मा अंज़लल्लाहु, जेको नाज़िल कयो अल्लाह ताला, व इलर रसूली, ऐं उन जे रसूल जे, इलर रसूली, रसूल जे, क़ालू, चवनि था, हस्बुना, काफ़ी आहे असांखे, मां, जंहिं ते, वजदना, पातो असां, अलैहि, जंहिंजे मथां, आबाअना, पंहिंजे वॾनि खे, यानी जॾहिं अल्लाह ऐं रसूल जी तालीमात जी तरफ़ दावत ॾिनी थी वञे माण्हुनि खे, त चवनि था त असां लाइ पंहिंजे वॾनि जी, जेका असांजे वॾा जिते जंहिं ॻाल्हि ते हुआ, असां लाइ उहा ई काफ़ी आहे। अवलो कान, अगरचा हुआ, आबाउहुम, वॾा उन्हनि जा, ला यालमून, न ॼाणींदा, शैअन, कुझु बि, वला यहतदून, ऐं न ई उहे हिदायत ते हुआ। या अय्युहल्लज़ीन आमनू, ए ईमान वारो, अलैकुम, तव्हांजे मथां आहे, अंफुसकुम, बचाइण पंहिंजो पाण खे, ला यदुरुकुम, न को नुक़सान पहुचाए सघे थो तव्हांखे, मान दल्ला, जेको भटकी वियो, इज़्तदैतुम, जॾहिं त तव्हां हिदायत ते हुजो, इलल्लाहि, तरफ़ अल्लाह जे, मर्जिउकुम, वापसी आहे तव्हांजी, जमीआ, सभिनि जी, फ़युनब्बिउकुम, पोइ ख़बर ॾींदो तव्हांखे, बिमा, उन जी, कुंतुम, हुआ तव्हीं, तामलून, जेके तव्हां अमल कंदा। या अय्युहल्लज़ीन आमनू, ए ईमान वारो, शहादतु बैनकुम, गवाही तव्हांजी हिक ॿिए जे विच में, इज़ा, जॾहिं, हज़र, हाज़िर थिए या अचे, अहदकुम, के हिक खे तव्हां मां, अल मौत, मौत, हीन, उन वक़्तु, हीनल वसियत, वक़्तु वसियत जे। हिन आयत में जेको हिकिड़े इहो आहे त छा ग़ैर मुस्लिम गवाह थी सघे थो वसियत करण जे वक़्तु या न, त उन जे बारे में आहे। इत्नानी, ॿ ॼणा, ज़वा अदलिन, तव्हां मां, मोतबर, मिनकुम, ज़वा अदलिन, मोतबर शख़्स, मिनकुम, तव्हां मां, औ या, आख़रानी, ॿ ॿिया, मिन ग़ैरिकुम, तव्हां खां अलावा, यानी जेके मुसलमान न आहिनि, अगरि उहे बि गवाह उन्हनि जे बारे में आहे, यानी ॿ, या त अगरि बंदो पंहिंजे घर में या पंहिंजे ई शहर में आहे, त ॿ मोतबर शख़्स तव्हां मां, यानी ॿ मुसलमान, ओ आख़रानी, या ॿ ॿिया, मिन ग़ैरिकुम, तव्हां खां अलावा, यानी नान मुस्लिम, इन अंतुम, जॾहिं त हुजो तव्हां, दरबतुम, सफ़र में, फिल अर्दी, ज़मीन में, यानी जॾहिं तव्हां पंहिंजे शहर में न आहियो, ॿिए कंहिं शहर में सफ़र में आहियो, उन वक़्तु ॿ ग़ैर मुस्लिम गवाह करियो। फ़असाबतकुम,
पोइ जॾहिं पहुचे मुसीबतुन मुसीबत अलमौत मौत जी तहबिसूनहुमा। हाणे वरी ॿी ॻाल्हि आहे हितां, तव्हां रोकियो उन्हनि ॿिन्ही खे मिम्बादि सलात नमाज़ खां पोइ फ़युक़्सिमानी त उहे ॿई क़स्मूं खाइनि बिल्लाही अल्लाह ताला जे मथां इनिर्तबतुम अगरि तव्हांखे शक पइजी वञे, जेके ॿ तव्हां मुस्लमान गवाह ठाहिया, अगरि तव्हांखे को शक अची वञे उन्हनि जे मथां त उन्हनि ॿिन्ही खे नमाज़ खां पोइ रोके छॾियो मस्जिद में, ताकी हुते ॿिया माण्हू बि मौजूदु हुजनि, उन्हनि जे अॻियां उहे कसम खाइनि। छा कसम खाइनि? ला नश्तरी बिही, न असां वठंदासीं उन जे बदिरां समनन क़ीमत, यानी गवाही जे बदिरां। ईअं न त असां हिन गवाही खे बदिलण जे लाइ कंहिंखां कुझु ॾे वठि करियूं, क़ीमत वलो ऐं अगरि चा कान हुजे दा क़ुर्बा, भले क़रीब रिश्तेदार, वला ऐं न ई नक्तुमु असां लिकाईंदासीं शहादतल्लाही गवाही अल्लाह जे लाइ, इन्ना इज़न लमिनल आसमीन, बेशक असां तॾहिं ज़रूरु थी वेंदासीं गुनाहगारनि मां। फ़इन, पोइ अगरि उसिर इतला इहा मिली वञे, इहा ख़बर पइजी वञे, अला अन्नहुमा, उन ॻाल्हि ते त बेशक उहे ॿई इस्तहक़ा मुर्तकिब थिया आहिनि इस्मन गुनाह जा, फ़आख़रानी त पोइ ॿिया यक़ूमानी उथी बीहनि मक़ामहुमा उन्हनि ॿिन्ही जी जॻह ते, मिनल्लज़ीन उन्हनि माण्हुनि मां इस्तहक़ अलैहिम हक़ साबित थिए जिन जे मथां अल ओलियानी वधीक वेझो तर हुजनि, यानी वधीक वेझा हुजनि मयत जे। फ़युक़्सिमानी, पोइ उहे ॿ बि कसम खाइनि बिल्लाही अल्लाह ताला ते, लशहादतुना त गवाही असां ॿिन्ही जी अहक़ वधीक सची आहे, मिन शहादतिहिमा इन्हनि ॿिन्ही जी गवाही खां, वमतदैना ऐं न असीं ज़्यादती कंदासीं, इन्ना बेशक असां इज़न लमिनज़्ज़ालिमीन तॾहिं ज़रूरु थी वञूं ज़ालिमनि मां, यानी अगरि असां ज़्यादती कंदासीं कंहिं ते त असीं ज़ालिमनि मां हुजूं। ज़ालिक इहो अदना वधीक वेझो आहे क़रीब तरह ऐं यातू के उहे ॾियनि बिशहादती गवाही अला वजहिहा असल रुख़ ते, गवाही ॾियनि बिल्कुलु सही असल उन जी असल, औ या यख़ाफ़ु उहे डिॼनि अन के रद कई वेंदी ऐमानुन क़स्मूं उन जी बाद ऐमानिहिम उन्हनि ॿिन्हिनि जी क़स्मुनि खां पोइ, यानी जेके पहिरियां ॿ गवाह आहिनि उहे इन ॻाल्हि जो ख़ौफ़ रखनि त अगरि कूड़ी कसम ॾींदा त उन्हनि जी कसम रद्द कई वेंदी, पोइ उन्हनि जेके वेझे रिश्तेदार कसम खाईंदा उन्हनि जी क़स्मुनि खां। वत्तक़ुल्लाह, ऐं डिॼो अल्लाह खां, वस्मऊ ऐं ग़ौर सां ॿुधो, वल्लाहु ऐं अल्लाह ताला ला यहदिल क़ौमल फ़ासिक़ीन, वल्लाहु ऐं अल्लाह ताला ला यहदी न हिदायत ॾिए थो अल क़ौम फ़ासिक़ीन नाफ़रमान खे। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।